ताहिर तू ॾाढो खुश नसीब इंसान है जो एडी खूबसूरत ज़ाल जी टेस्टी मानी पियो खाई। असांजा नौकरनि जी मानी जा हीरल आहिनि। बहरहाल अॼोको डिनर लाजवाब हो। मां हाणे त रोज़ अची मानी खाइबी। बॉस, ही तव्हांजो पंहिंजो घर आहे। यार तू मूंखे घर में त बॉस न चओ। मां हिते गेस्ट आहियां, सो प्लीज़ डोंट कॉल मी बॉस। सॉरी बॉस, आई मीन अता साहब। यार ताहिर, मुंहिंजा तुंहिंजे घर सां सितारा मिलनि था। अच्छा, सो कीअं? ॾिस न, तुंहिंजी ज़ाल जो नालो एन सां शुरू थिए थो, यानी अतिया, ऐं तुंहिंजी साली जो नालो बि एन सां शुरू थिए थो, यानी आयशा, ऐं मुंहिंजो नालो बि एन सां शुरू थिए थो, यानी अता मोहम्मद। ऐं असां ख़ुशकिस्मत आहियूं जो असां टई एन वारा हिते गॾु वेठा आहियूं, ऐं मुंहिंजे लाइ टे जो अंग ॾाढो लकी साबित थियो आहे। इहो असांजे लाइ बि ऑनर आहे जो तव्हां असांखे पंहिंजे इज़त जे क़ाबिल सम्झो आहे। रियली टेल यू ताहिर, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, माइंड न कजांइ। मूंखे तुंहिंजी ज़ाल बि ॾाढी थी वणे। यकीनन हिन जी नंढी भेण जेका आयशा आहे उहा बि एतिरी ख़ूबसूरत हूंदी। असांजो सभु कुझु तव्हांजो आहे, तव्हां फिक्र न कयो। कीअं अतिया, ताहिर सही थो चए न? मां तव्हांखे पंहिंजो सम्झां? जी 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 बिल्कुलु। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।